दोस्तों इंतहाई अहम मामलो आहे, उन जे करे मां अॼु तव्हां सां सोशल मीडिया जे ज़रिए मुखातिबु आहियां। पाणी इन जे मामले ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। चोलिस्तान जा इंतहाई अहम इंकशाफ मां तव्हांजे साम्हूं रखंदुमि। चोलिस्तान कंहिंजो प्रोजेक्ट आहे, उन जे पुठियां कहिड़ी प्लानिंग थी चुकी आहे, प्लानिंग त छा पर उन ते अमल केतिरो थी चुको आहे, उहे सभु शयूं जेकी ग़ाइबु आहिनि, जेके नज़र नथियूं अचनि, उहे मां तव्हांजे साम्हूं रखंदुमि त जीअं शयुनि खे सम्झी सघिजे त प्लान आहे कहिड़ो, छा थियण तरफ़ वञे पियो, सिंध जे ख़िलाफ़ु छा पियो थिए। ॾिसो, मां साफ़ ई आहियां, केतिरे वक़्त खां वठी प्रोग्राम्स कंदो रहियां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े आहे, असांजे तव्हांजे सभिनी जे साम्हूं आहे त वतन धरती वतन नाहे, धरती न हूंदी त पोइ असीं कुझु बि न आहियूं। को साफ़ ई न हूंदो, को जज, को वकील, को सियासतदान न हूंदो। वतन ऐं धरतीअ खां सवाइ माण्हू वटि कुझु बि न हूंदो आहे। सो इन अहम मामिलो हो, इन जे करे मां चयो पाण इन ते खुली ॻाल्हाए सघिजे। हिकु प्रोग्राम ठाहियो वियो आहे चोलिस्तान केनाल। चोलिस्तान केनाल वाज़े सिधी ॻाल्हि अगरि कजे त ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान तहत कारपोरेट फार्मिंग लाइ चोलिस्तान जेको रेगिस्तानी पंजाब जो इलाइक़ो आहे, सहरा आहे, उते 66 लख एकड़ ज़मीन, उन खां पहिरें फेज़ में, उन खां पोइ वरी अञा वधीक लखें एकड़ ज़मीन उतां जी आबाद करणी आहे। इहो प्रोजेक्ट कंहिंजो आहे? इहो प्रोजेक्ट जेको चयो थो वञे, जेको साम्हूं आहे, इस्टेब्लिशमेंट जो प्रोजेक्ट आहे। उहा ऐं इन सां गॾु शयूं तव्हांजे साम्हूं रखजनि त जीअं ख़बर पइजी सघे त आख़िर थी छा रहियो आहे। ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान तहत समूरी जेकी उतां जी ज़मीन आहे रेगिस्तान जी, चोलिस्तान जी, उन खे आबाद कयो वेंदो ऐं उन जे लाइ इहा प्लानिंग ठाही वई आहे त उतां जूं जेके ॿाहिरी दुनिया जूं कंपनी आहिनि, कंपनीज़ मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि, दुबई जूं, बहरेन जूं, ॿियनि दुनिया जे मुल्कनि जूं, जर्मनी जूं, उन्हनि सां एग्रीमेंट कई वई आहे। एग्रीमेंट इहा कई वई आहे, मां अॼु तव्हां सां स्टेटस मौजूदा सूरताल ते ॻाल्हाईंदुमि त हींअर चोलिस्तान में आहे छा, आख़िर थी छा रहियो आहे। चोलिस्तान जी जीअं त मंज़ूरी ॾिनी वई आहे केनाल जी, त 2030 ताईं ही सिंधु दरिया मां कढी आबाद कयो वेंदो चोलिस्तान। उहो त हिकिड़ो हाणे मंज़ूरीअ जी ॻाल्हि कई आहे, पर उन खां अॻु में चोलिस्तान में कमु केतिरो थी चुको आहे ऐं ज़रूरत छो सिंधु दरिया जी पई आहे, इन ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़रूरत इन लाइ पई आहे त दुनिया जी जेके बि कंपनीज़ आहिनि, जेके प्राइवेट कंपनीज़ आहिनि, दुनिया जे मुल्कनि जूं जेके इदारा आहिनि वॾा वॾा, उन्हनि सां इहो एग्रीमेंट कयो वियो त तव्हांखे 3 सालनि जे अंदरि, फ़क़ति 3 सालनि जे अंदरि चोलिस्तान मुकमल तौर ते तव्हांजूं जेके घुर्बल शयूं हूंदियूं तव्हांखे मिलंदियूं, तव्हां अची पंहिंजी सीड़प कयो। उहे कंपनीज़ आहियूं, उन्हनि सीड़प कई आहे। मामिलो हिते अचे बीठो आहे त हाणे पाणी जेको जेतिरो हो उते पाणी जेतिरो खयो वियो, पर इहो काफ़ी न आहे। पाणी अञा घणो खपे, तमामु वॾो पाणी खपे। 66 लख एकड़ रेगिस्तान जंहिंखे पाणी जज़ब करे वेंदो आहे, उन जे करे उन्हनि तमामु वॾो पाणी खपे, हिकु सॼो सिंधु दरिया खपे उन्हनि खे। उन जे लाइ उन्हनि सां वाइदो कयो वियो आहे 3 सालनि जो। हेॾां 6 सालनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे त केनाल 6 सालनि में कंप्लीट थींदो, पर 2030 ताईं, पर होॾां समूरी तयारी कई वई आहे। उन ते मां तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियो त चोलिस्तान जी जेकी बि उतां जी ज़मीन आहे, उते कंपनीज़ पहुची चुकियूं आहिनि। जॾहिं उन्हनि कमु शुरू कयो त हाणे ज़रूरत महसूसु थी आहे त पाणी अञा घणो थो खपे। उन लाइ हमेशह जॾहिं मामिलो ईंदो आहे इस्टेब्लिशमेंट जो, भले ई मामिलो हुजे पंजाब जो हुजे, पर सॼा जेके बि समूरा सूबा आहिनि उहे बि हिन मुल्क जा आहिनि। उते जो मामिलो बीहे थो त पोइ हाणे पाणी आणिजे किथां। पोइ सिंध सवलो आहे ऐं हमेशह फ्लड केनाल जे नाले ते पाण हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे जंहिं ते तमामु वॾो ॻाल्हाए सघिजे थो, पर अॼु मुख़्तसरनि तव्हां सां स्टेटस ते मां ॻाल्हि पई कई त हाणे चोलिस्तान आहे छा ऐं छा थी रहियो आहे उते। पोइ फ्लड केनाल पंजाब ठाहींदो आहे, पोइ हुन पंजाब फ्लड केनाल ॿोॾुनि दौरान न वहंदा आहिनि, ईअं ई सॼो साल वहंदा आहिनि। पंजाब में हिकु चेन आहे, समूरा जेके मां तव्हांखे ॿुधायां त चेन माना फ्लड केनाल्स जी चेन आहे। पोइ उतां जो सिंधु दरिया जो पाणी खणी करे उहो समूरो सॼो साल उहो वहायो वेंदो आहे। हाणे अची ॻाल्हि हिते बीठी
त हाणे इहो पाणी लाइ छा कजे। उन लाइ इहो फ़ैसिलो कयो वियो त चोलिस्तान कैनाल ठाहिजे 190 किलोमीटरनि ते। सिंधू दरिया जो पाणी फ्लड कैनाल तौरु उनखे हलाइजे, पर उहो फ्लड कैनाल न हूंदो, उहो सिधी सी ॻाल्हि आहे, उहो सॼो साल वहंदो। छो जो 66 लख एकड़ ज़मीन छा फ्लड कैनाल ते आबाद थी सघे थी? मानसून दौरान 9 हफ़्तनि दौरान छा हेॾी वॾी ज़मीन आबाद थी सघे थी? ईअं बिल्कुलु नथो थी सघे। उन लाइ इहो ई मनसूबो आहे त उहो जेके ॿाहिरी दुनिया जूं कंपनीज़ आहिनि उन्हनि सां मुआइदो कयो वियो आहे त तव्हांखे पाणी मिलंदो। सिंधू दरिया जो पाणी कोटड़ी डाउन स्ट्रीम ते ॻाल्हाइजे, कोटड़ी डाउन स्ट्रीम तव्हांजे साम्हूं आहे, पर हाणे ईअं थींदो त उहो कोटड़ी डाउन स्ट्रीम फ़क़ति कोटड़ी, ठट्टो, बदीन ऐं केटी बंदर इन्हनि ताईं न हूंदी। उहा डाउन स्ट्रीम जेकी आहे, चोलिस्तान कैनाल अगरि ठहे थो, हिकु क़यामत हूंदी। उहा क़यामत थी करे सिंध जे मथां कड़कंदी ऐं उहा सखर खां वठी पाणी डाउन स्ट्रीम शुरू थींदो ऐं सिंधूअ में पाणी पवंदो। अगरि पाणी न हूंदो, धरती न हूंदी। उन लाइ अहम शयूं जेके साम्हूं नंढड़ी मुख़्तसरनि मां तव्हांजे आॾो रखां। जनरल डायर जी अगरि ॻाल्हि रखिजे त उन पंहिंजी किताब में इहा इंकशाफ़ कयो त जॾहिं तहरीकूं जॾहिं के किन मामलनि तां ध्यानु हटाइण लाइ प्लानिंग्स हूंदी त असाइनमेंट उनखे इहा मिली हुई त हू शिया सुनी फ़साद कराए, मज़हबी तकरार पैदा कराए, उन में माण्हू हिक ॿिए खे साड़े बि रहिया, उहो इंकशाफ़ करे थो। सो हीउ एॾो वॾो मामिलो आहे, चोलिस्तान जो एॾो वॾो मामिलो आहे जंहिंजे करे किथे बि केरु वञी सघे थो। सिंध में मज़हबी मामला, सिंध में सियासी मामला, सिंध में लिखारनि जा त पोइ इहो सॼो कुझु प्लान आहे त सिंधू दरिया खे दाड़ो हणी बंदि ॿधी ऐं अॻे ई जेको सिंध तबाह आहे। अगरि माण्हूअ जो हिकु ई ज़रियो आहे पाणी, पाणी न हूंदो। ॾिसो न अॼु जेका अगरि तकरार मज़हबी हुजनि, सियासी हुजनि, समाजी हुजनि, हीउ पाणी वारो जेको मामिलो आहे उहो पाणी वारो हिकु मुंहुं सफ़ाफ़ीअ जो न आहे, के क़ौम परस्त जो न आहे, कंहिं मौलवी साहिब जो न आहे, कंहिं मंदर मां ईंदड़ माण्हू, समूरनि माण्हुनि जे लाइ पाणी त पाणी आहे। जेको मंदर में वञे थो उनखे पाणी खपे, जेको मस्जिद में वञे थो उनखे पाणी खपे, चर्च में वेंदड़ माण्हू खे पाणी खपे, हर फ़िरके वारे खे पाणी खपे, लेखक खे, अदीब खे, राइटर खे, मौलवी खे, सभिनी खे पाणी खपे। पाणी त माना जियापो आहे, पाणी न आहे त तव्हां वटि कुझु न आहे, न फ़सुल, न ज़मीनूं, न उनजो जियापो, न छा सोकड़ो, छा इहे सभु जा छा भला ईअं चइजे त इहे जेके माण्हू आहिनि इहे तव्हांजा 6 करोड़ माण्हू इहे सभु अमेरिका हलंदा, लेखक, राइटर, साहब इहे सभु हलिया वेंदा, त पोइ हीअ धरती जेकी आहे उहा फ़ना तरफ़ थियणु वञे थी। इंतिहाई सीरियस क़यामत ख़ेज़ मंज़र आहे। क़यामत जहिड़ी सूरत हाल सिंध में कड़कंदी। क़यामत हूंदी अगरि सिंध में पाणी सखर खां वठी फुड़ो न हूंदो। इंतिहाई ही अहम मामिलो आहे। इन खां अलावा मां तव्हांखे इंतिहाई इन जे बारे में ॿियूं त खोड़ सारियूं शयूं आहिनि जंहिं ते अॼु असीं ॻाल्हाए सघियासीं पिए ऐं हर ईंदड़ वक़्तनि में पाण इन ते ॻाल्हाईंदासीं बि, त हेॾा वॾा मामला अगरि ही थियनि था त उन में आख़िर सिंध खे जे लाइ अहिड़ा फ़ैसिला किथे था थियनि। CCI हिकु वॾो इदारो आहे जिथे ईअं ई सिंध हुकूमत जॾहिं चोबारा लिंक कैनाल जी ॻाल्हि आई त उन टाइम बि सिंध एतिराज़ु वारियो हो ऐं उन जो मामिलो वरी एकनिक हवाले कयो वियो। हाणे हिन मामले ते चश्मा झेलम लिंक कैनाल ते जॾहिं मामिलो एकनिक में एहसन इक़बाल माणे थो त एकनिक खां वॾो इदारो, इन खां हाई फॉरम CCI मौजूदु आहे। उनखे छो गैर अहम सम्झो थो वञे? जॾहिं पंहिंजे मुफ़ादनि जी ॻाल्हि अचे थी त उन में CWP जे इजलास में मंज़ूरी वरिती थी वञे, एकनिक में बि मामिलो वञे थो, CCI जॾहिं को इदारो, माना आइन अगरि कानून तहत ॻाल्हाइजे, सिंध जो किरोड़े माण्हू त भले ॻाल्हाए थो, पर सिंध हुकूमत अगरि CM ख़त लिखे थो त उहो गैर अहम छो आहे? CM हिकु तरफ़ ख़त लिखे थो, वरी फ़ैसिला ॿिए हंधि बि थियनि था, त छाजे करे? त हीअ हिकु वॾी प्लानिंग तहत हमेशह जेके बि लिंक कैनाल्स ठहिया विया, माज़ी में फ्लड कैनालनि जी ॻाल्हियूं कयूं, उहे सभु जा सभु इन ते अची बीठा त सिंधूअ जो पाणी उन्हनि खयो, सिंध सुकिजी वई, सिंध तबाही जे वर चढ़ी वई आहे, मथां वरी हीउ मामिलो थिए थो। इन ते ईंदड़ प्रोग्रामनि में मां तव्हां सां इंतिहाई अहम हिन ते अञा बि शेयर शयूं कबियूं त उते छा थी रहियो आहे, हाणे कहिड़ा कहिड़ा ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम तहत उते कहिड़ी प्लानिंग्स वधीक आहिनि, जेके ॿिया कैनाल्स फ्लड कैनाल्स आहे उन्हनि सां सिंध केतिरी 91 एकड़ ते छो मुआदे ते अमल न पियो थिए। सिंध जंहिंजी तव्हां अॼु असांजे साम्हूं इहा सूरत हाल अचे बीहे थी, थोरी ॿोर बलुस्तान मां पाणी अचे थो,
RBOD जी छा पोज़ीशन आहे, सॼी सिंध ॿोॾुनि जे वर चढ़ी थी वञे थी। ख़ैर पुनातन शाह जी माना सोकहड़े में बि सिंध ॿुॾंदी, ॿोॾ में बि सिंध ॿुॾंदी, जॾहिं कुझु बि न रहंदो त ही चोलिस्तान केनाल एॾी वॾी तबाही आहे, हिकिड़ो हेॾो वॾो एटम बम आहे जेको सिंध जे मथां किराए वेंदो, जंहिंसां सिंध जा जेके समूरा जेके माण्हू आहिनि उहे सभु मुतासिर थींदा। ऐं ही चोलिस्तान केनाल फौरी तौर ते इन खे ऐं गैर आइनी गैर क़ानूनी क़दम आहे जंहिंसां नुक़सान ई नुक़सान आहिनि, जंहिंसां ईअं चई सघिजे थो सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में इन सां तकरार पैदा थींदा, फ़साद पैदा थींदा, सूबनि सां फ़साद पैदा थींदा। त इहे जेके फ़साद आहिनि, जेके झगड़ा आहिनि, उन्हनि खां परे रही करे जेके सूबा आहिनि उन्हनि खे आइनी क़ानून तहत जेके उन्हनि जा हक़ आहिनि, जेको पाणी आहे, जेको मुआइदो आहे, 1991 जो मुआइदो हुजे, सिंधु तास मुआइदो हुजे, या उन खां पोइ हाणे भला 1991 जो मुआइदो, जंहिं ते वॾा एतिराज़ आहिनि, पर उन ते मुआइदे ते अगरि नथो बीहे पंजाब, नथो बीहे वफ़ाक़ ऐं पंहिंजा मन घड़त फ़ैसिला थियनि था, त सिंध जो हाल इंतिहाई ख़राबु थी सघे थो। हिन अहम मामले ते छो जो तमामु वॾा तफ़सील घणा आहिनि, असां इन ते ज़रूरु ॻाल्हि कंदा रहंदासीं त किथे मामिलो वञे पियो, तबाहियूं केतिरियूं अचनि थियूं, छा थींदो, इन ते ज़रूरु ॻाल्हि ॿोलिजो। असीं सिलसिलो ही जारी रखंदासीं। तव्हां ज़रूरु हिन मामले ते पाण हिन सोशल मीडिया जे ज़रिए मुखातिब थींदासीं। तव्हां ज़रूरु ॾिसिजो, अहम मामलनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, फ़क़ति इन लाइ त हिकु सहाफ़ी जे तौर ते, हिकु कलम धणी जे तौर ते इहो पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां त तव्हां ताईं जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उहे ॿुधाइजनि। इस्टेब्लिशमेंट छा फ़ैसिला करे रही आहे, हुकूमतूं छा पियूं कनि, पीपुल्स पार्टीअ जो इन में कहिड़ो किरदारु आहे, छा थी रहियो आहे सिंध लाइ, इन समूरनि मामलनि ते। ऐं न फ़क़ति सिंधी आबादी, पर उर्दू आबादी, जॾहिं पाणी न हूंदो त बदीन ठटे ऐं हैदराबाद सखर में पाणी न हूंदो त कराचीअ जा जेको कुझु हिसो उर्दू आबादी जो हिकु वॾो हिसो आहे, उन वटि बि पाणी न हूंदो। त हीउ गॾियल तौर ते हिकु वॾो मामिलो आहे जंहिं ते समूरनि धुरनि खे पंहिंजो स्टैंड वठिणो पवंदो आइनी ऐं क़ानूनी तौर ते, त जीअं चोलिस्तान केनाल जेको सिंध जी तबाहीअ जो हिकु ज़रियो आहे, सिंध जी तबाहीअ लाइ हिकु क़यामत थी टुटंदो सिंध जे मथां, उन खे फौरी तौर ते रद्द कराइजे। चोलिस्तान केनाल हुजे, अमरोट केनाल हुजे, उन्हनि खे रद्द कराइजे त जीअं सिंध बची सघे, जेके अॻई सोकड़े जो शिकार आहे, डाउन स्ट्रीम अॻई तबाही जे वर असांजो चढ़ी वियो आहे। महिरबानी। या इंकशाफ़ कयो त जॾहिं तहरीकूं जॾहिं के किन मामलनि तां ध्यानु हटाइण लाइ प्लानिंग्स हूंदी त असाइनमेंट उनखे इहा मिली हुई त हू शिया सुनी फ़साद कराए, मज़हबी तकरार पैदा कराए, उन में माण्हू हिक ॿिए खे साड़े बि रहिया, उहो इंकशाफ़ करे थो। सो हीउ एॾो वॾो मामिलो आहे, चोलिस्तान जो एॾो वॾो मामिलो आहे जंहिंजे करे किथे बि केरु वञी सघे थो। सिंध में मज़हबी मामला, सिंध में सियासी मामला, सिंध में लिखारनि जा, क़ौम परस्तनि जा ॿिया मामला, टियां मामला, सभु शयूं पैदा कयूं, लाश कुझु बि थिए, पर मामिलो इते अची बीहंदो त चोलिस्तान केनाल खे कीअं कामयाबु कजे, कीअं हुनखे आबाद कजे। उन अहम मामले ते ही कुझु शयूं जेके आहिनि उहे स्टेटस जे हवाले सां मां तव्हांजे साम्हूं रखंदुमि। त हिन वक़्तु चोलिस्तान केनाल जी जेकी पोज़ीशन आहे, चोलिस्तान जे उतां जी ज़मीन जी पोज़ीशन आहे, जंहिंजे करे ज़रूरी थी चुकियो आहे त चोलिस्तान केनाल खे आबाद कजे। उन में 1 लख एकड़ चोलिस्तान जी ज़मीन जूं जेके झाड़ियूं आहिनि, जेको गंद किचिरो साफ़ु करे उन खे लेवलिंग कयो आहे, बिल्कुलु लेवल कयो आहे त जीअं उहा आबाद थी सघे ऐं तेज़ी सां उहा ज़मीन आबाद थी रही आहे ऐं लेवल थी रही आहे। उन ते को बि एतिराज़ु न आहे, कारपोरेट फार्मिंग दुनिया में थिए थी, लेवल थिए, पर मामिलो सिंध वटि इहो अचे थो त पोइ इहो सॼो कुझु जेको प्लानिंग आहे उहो सिंधु दरिया ते थिए थी, लेवलिंग बि थिए, ज़मीन बि ठहे, केनाल बि ठहनि, सभु शइ थिए उतां जो, पर पोइ सिंधु दरिया खे बंदि ॿधी सिंध सुकाए, सिंध में पाणी न हूंदो, डाउन स्ट्रीम अॻई तबाह, लखे एकड़ समुंड पाईंदो पियो अचे। जाग्राफ़ी सिंध जी समुंड तबाह करे रहियो आहे, फ़क़ति उन लाइ जो पाणी जेको 1991 जे अकार्ड, जंहिं ते 1991 जे हिन अकार्ड ते सिंध मुतमिन ई न रही आहे, उन बावजूदि उन ते बि अमल नथो थिए। 8 मिलियन एकड़ फुट पाणी नथो वञे। पंजाब क्लेम करे थो त 27 मिलियन एकड़ फुट हींअर बि पाणी सिंधु दरिया में वञे थो, जेकी तव्हां सां सभिनी जे साम्हूं शइ आहे त उते को बि पाणी कोन्हे, को ठटो बदीन समूरा तबाह थी रहिया आहिनि। हैदराबाद ताईं समूरा जेके ज़मीन समुंड ईंदो पियो वञे, डेल्टा समूरी तबाह आहे। माज़ीअ में 200 खां 300 मिलियन एकड़ फुट बि पाणी
इन लाइ वेंदो त जीअं डेल्टा बची सघे। सो मूं तव्हांखे चोलिस्तान ते असां वापसि था अचूं त हिन वक़्तु चोलिस्तान जी छा पोज़ीशन आहे। हिन वक़्तु चोलिस्तान जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ फ़सुल आहिनि, बूह जो फ़सुलु आहे, उहो एक्सपोर्ट हिन वक़्तु शुरू थी चुकी आहे उते। इहा इंतिहाई अहम ॻाल्हि आहे। जेके कपहि आहे, कणिक आहे, ॿिया फ़सुल आहिनि, उन्हनि जी हिन वक़्तु तयारी हली रही आहे, उहे पोखिजी रहिया आहिनि। ऐं ग्रीन एग्रो माल उहे जेके आहिनि उहे ठही चुका आहिनि उते, जंहिं तहत उतां जेके कंपनीज़ ॿाहिरी दुनिया जूं आहिनि उन्हनि खे ॿिज, फर्टिलाइज़र, पेस्टिसाइड्स, एग्रीकल्चर जेके सहूलियतूं आहिनि उहे उन्हनि खे मिलंदियूं। ऐं इन खां अलावा स्मार्ट फार्म बि उते ठाहिया विया आहिनि। 5000 एकड़नि ते उहे ॿधल हूंदा, जेके ॿाहिरी दुनिया जूं कंपनीज़ ईंदियूं त उन्हनि खे फ़ाइदो थींदो। 82 किलोमीटरनि ते रोड उते ठही चुको आहे। 220 फुट वेकिरो रोड उते ठहियो आहे। बखर फार्म मां पहिरीं खेप जेकी आहे बूह जी, उहा दुबई रवानी थी वई आहे। ऐं उन खां अलावा क़तर, बहरीन, चाइना, जर्मनी ऐं उतां जी जेके मशीनरीज़ आहिनि उहे उते अची वियूं आहिनि। ऐं एग्रो माल में ॿिज खां वठी डीज़ल ताईं सभु उते दस्तियाबु आहिनि। इहे सभु सहूलियतूं उतां जे लाइ रोड, पेट्रोल पंप, बैंक, इहे सभु ठाही वियूं आहिनि। जॾहिं असीं हेॾो वॾो मनसूबो का धुर, का ताक़तवर धुर अगरि जोड़े थी त लाज़मी आहे त पाणी त खपे। पाणी किथां अचे? उन लाइ इहो फ़ैसिलो कयो वियो जेको गैर क़ानूनी आहे। ऐवान सदर में छा थियो उहो त असांजे साम्हूं आहे। कीअं मंज़ूरी मिली? CWP वफ़ाक़ी इदारो जेके प्रोजेक्ट जी मंज़ूरी ॾींदो आहे, उन प्रोजेक्ट जी जेकी मंज़ूरी आहे, उन प्रोजेक्ट जी मंज़ूरी ॾिनी। ऐं जंहिंखां पोइ चोलिस्तान केनाल उन जी जेकी 76.57 बिलियन उन जे लाइ रक़म रखी वई आहे। 190 किलोमीटरनि ते उहो ॿधल आहे। मरवट केनाल उन जी 47.6 बिलियन रुपया उन लाइ मुक़ररु कया विया आहिनि। उहो मरवट केनाल, 2 केनाल हिन वक़्तु उहे प्लानिंग हेठि आहिनि जेके निकिरंदा। इन खां अलावा ॿिया लिंक केनाल्स आहिनि, उन लाइ लिंक केनाल्स जेके निकिरंदा उन लाइ 39 बिलियन रखिया विया आहिनि। ऐं वाटर कोर्स लाइ 41 अरब रखिया विया आहिनि। ऐं जेके 6 सालनि लाइ हीउ मुकमल प्लान ॾेखारियो वियो आहे त हीउ थी वेंदो। इन खां अलावा दयामीर भाषा डैम उन 2029 ताईं उनजे मुकमल थियण जी ॻाल्हि कई वई त उहो 6.4 मिलियन एकड़ फुट पाणी उन मां ईंदो। महमन डैम 2026 ताईं मुकमल कयो वेंदो, उन जो पाणी ईंदो। उहो समूरो पाणी मिलाए करे चोलिस्तान केनाल, मरवट केनाल, दयामीर, महमन डैम, इहे समूरा पाणी जेके मिलाए करे इहे सभु चोलिस्तान तरफ़ ईंदा। सिंधु दरिया किथे बीहंदो, हिकु वॾो सुवालु। इन खां ॿियो बि इंतिहाई अहम मामिलो मां तव्हांजे साम्हूं रखंदुमि त पंजाब जो हिकु ॿियो बि हुन क्लेम साम्हूं आयो आहे त जेके ॿोॾूं ऐं बरसातुनि में पाणी हू चवनि था सिंध वञे थो, ज़ाया थिए थो, ॿोॾूं आहिनि, हिन लाइ असां तमामु वॾो पाणी हूंदो आहे छॾे ॾींदा आहियूं। हाणे उहे ॿोॾूं जॾहिं ईंदियूं आहिनि असांजे साम्हूं आहे 0 पॉइंट बदीन खां वठी समूरो जेके ॿई पासा राइट लेफ्ट कंबर, शहदादपुर, दादूस, इहे समूरा पासा वेंदे बदीन जेके इहे पासा आहिनि समूरा जेके आहिनि उहो वेंदे उमरकोट, सामारो, इहे सभु तबाह थींदा आहिनि। त पंजाब उन दौरान बि हिकु क्लेम साम्हूं रखियो आहे त हू था चवनि 45,000 एकड़ मिलियन फुट जेको पाणी आहे उहो असांजो उन टाइम ज़ाया थिए थो। उन जे करे असांखे उहो जेको पाणी आहे उहो हाणे सोकड़े में उहो बि ॾिनो वञे त जीअं असां उहो चोलिस्तान लाइ इस्तेमालु कयूं, अगरि उहो पाणी बि इन्हनि खे ॾिनो वञे। हाणे जीअं त मुख़्तलिफ़ केनाल्स आहिनि, 6 केनाल्स आहिनि, पर असीं उन्हनि ते त जीअं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, कंदा रहूं था। पर अॼु जेको फोकस हो उहो चोलिस्तान केनाल हो। हाणे सतलज मां अगरि पाणी खणण जी ॻाल्हि कई थी वञे त भारत जॾहिं इज़ाफ़ी पाणी थींदो आहे त उहो सतलज खे पाणी तॾहिं ईंदो आहे। हाणे माना 35 साल अॻु खां पोइ सतलज में ॿोॾ आई आहे। त छा अगरि सतलज में पाणी न हूंदो, जॾहिं इंडिया पाणी छॾे, जॾहिं ॿोॾूं अचनि ऐं उन खां पोइ पाणी ईंदो आहे ऐं पोइ उन खां पोइ छा ईअं ई थी सघे थो त इहे 66 लख एकड़ ज़मीन जॾहिं ॿोॾूं अचनि ऐं सतलज में पाणी, सतलज में त 35 सालनि ताईं